दोस्तों, ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे जो हिन प्रोग्राम में शरीक थियण लाइ माली कल्चरल एकेडमी जी जेका सरप्रस्त आहे शोभा चंदाणी माली, उहा पाण सां बम्बईअ मां टीहारो साथी वठी अची पहुती आहे। ऐं उन्हनि में ही असांजा कलाकार आहिनि, उहे बि आहिनि पाण सां साज़ सुरंदा खणी, आवाज़ ऐं साज़ खणी, नड़ ऐं घड़ा खणी, चंग ऐं चड़ा खणी अची असांजे विच में वेठा आहिनि, जेके अव्हांखे मौसीक़ीअ जी मौज वठाईंदा। ऐं मां चाहींदुसि त अॼु जे प्रोग्राम जी शुरूआति थिए साईं कंवर जे कंहिं गीत सां। कंवर, तव्हां हिकु ॻाल्हि ॿुधायां, नवंबर जो महीनो आहे ऐं नवंबर जे महीने खे ख़ासि अहमियत आहे सिंधी संगीत जे लिहाज़ खां। साईं कंवरराम अॼु 9 तारीख़ आहे, 1 नवंबर ते शहीद थियो हो। मास्टर चंद्र 3 नवंबर ते गुज़ारे वियो हो ऐं प्रोफेसर राम प्रताप राय पंजवाणी 20 नवंबर ते ॼाओ हो। जेके ज़िंदह क़ौमूं हूंदियूं आहिनि से पंहिंजनि सूरमनि खे, पंहिंजनि नायकनि खे सथिरो मरण न ॾींदियूं आहिनि, उन्हनि खे विसारणु न चाहींदियूं आहिनि। ऐं असीं जॾहिं हिननि खे यादि था कयूं, असीं कंवर खे यादि था कयूं, पंजवाणी खे यादि था कयूं, चंद्र खे यादि था कयूं, माली साहब खे यादि था कयूं, त असीं ईअं न सम्झो त का उन्हनि ते महिरबानी था कयूं। असीं पंहिंजी सिंधी जातीअ जे जज़्बनि जी सही तर्जुमानी करे रहिया आहियूं, सही तर्जुमानी करे रहिया आहियूं। त मूं कंवर साहब जी ॻाल्हि थी कई, अरे यार असांजो शहीद हो, जॾहिं ॻाईंदो हो ईअं पियो महसूसु थींदो ॼण वॾ फुड़ो मींहुं थो पवे। आवाज़ हल्को। सुबुह जो 3 बजे साईं कंवरराम भॻत शुरू कंदा, उन खां पोइ 10 खां वठी उन्हनि जा ॿोलड़ा ॻाईंदा रहंदा हुआ। 3 बजे साईं कंवरराम जॾहिं ईंदा हुआ, आवाज़ हल्को झीणो, वेझो वेठल खे ॿुधणु अचे, आहिस्ते आहिस्ते उहा आवाज़ चढ़ंदो वेंदो, उन्हनि सुरीलो मिठो आवाज़ चढ़ंदो चढ़ंदो मथे आकाश जे उतहनि ते पहुचंदो, पराॾे ॾियां बोलाटियूं खाईंदो, पहाड़नि जे विच में टकराईंदो ऐं ज़ूम मां हेठि अची माण्हुनि जे कननि मां घिड़ी सिधो वञी संदनि दिलनि ते ठका कंदो हो ऐं हुननि जे नेणनि मां नीर नेसारा कहे वरी पवंदो। अफ़सोस अफ़सोस, अभागो उहो चइबो देस जिते खबीस अहिड़ो ज़ोर वठी वञनि जो कंवर जहिड़े शख़्स जो हीअं खून थी वञे ऐं उन जा जेके ॾोही हुजनि उहे घुमंदा वतन। ख़ैर, छेरुनि जी छमकार करे तूं झिरमिर झिमरियूं पाए विया, हर महफ़िल जी मोर हुए छा मेला कंवर मचाए विया। तो बिन हिन वर्सियूं वे गाणियूं, तो बिन रोअनि था बहिराणा, हथ में लाल खणी माताऊं पियूं निचोनि नेण निमाणा। अमृत रस बरसाए विया, रूहनि में रास रचाए विया, हर महफ़िल जी मोर हुए छा मेला कंवर मचाए विया। हर को जिए तो पंहिंजे लाइ, हर को जिए तो पंहिंजे लाइ, कोन जिए को ॿिए जे लाइ, पर जे ॿियनि जे लाइ जिया पे, अड़े तिन में हीउ महान हो। संतनि में मुंहिंजो साईं कंवर, सिंधड़ीअ में भॻवान हो। प्रोग्राम जी शुरूआति साईं कंवर जे गीत सां करे रहिया आहियूं। नाले अलख जे प्रार्थना जो गीत चई सघो था। प्रार्थना तव्हां था कयो, असां था करियूं, केर बि थो करे। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ऐं ॻाईंदड़ केरु आहिनि पोइ ॿुधाईंदोसां। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां ऐं अॼु बि चवंदुसि, काल्ह बि चई हुअमि त कलाकार जी वाक़फ़ियत संदसि कला आहे। कलाकार कला खे छॾे सघंदो आहे, पर कला कलाकार खे छॾे न सघंदी आहे। ऐं हीअ कलाकार केरु आहिनि पोइ ॻाल्हाईंदासीं। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो।
साईं तोखे छलका पवंदे बाज ही दुनिया दा दुनिया सब दरिया को तारू तह में हिकड़ी लहर लो भजी बियो आतिश जो आड़ा सदके करे साह ओ तरी व्याह न तारमा निधर आया माने माणी आया निधर ने माणी निधर आया माने माणी निधर आया माने माणी आया निधर ने माणी निधर आया माने माणी आया निधर ने माणी मुखे आधार तुहे जो आहे आधार तुहे जो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ सदके धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो डाढ़िया है चंडी दुनिया दुरंगी डाढ़िया है चंडी दुनिया दुरंगी बिना धणिय पंहिंजे बिना साईं पंहिंजे बिना धणीअ पंहिंजे बिना साईं पंहिंजे कोन्हे को यार पंहिंजो कोन्हे को यार पंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ सदके धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो
आमूहड़ो मटायो आमूहड़ो मटायो मिटन ए माइटन दिनो आज़ार जो हो आज़ार जो नाले अलख जे बेड़ो तार मुहिंजो सदके धणीअ जे बेड़ो तार मुहिंजो दर तुझे जो आयल अर्ज़दार साइल ओ दर तुझे जो आयल अर्ज़दार साइल कर का बाज बानियते कर मेहर कोलियते कर का बाज बानियते कर मेहर कोलियते दे दीदार पहजो दे दीदार पहजो नाले अलख जे बेड़ो तार मुहिंजो ओ सदके धणीअ जे बेड़ो तार मुहिंजो आया निधर निमाणी आया निधर निमाणी निधर आया माने माणी आया निधर निमाणी मुखे आधार तुहिंजो आहे आधार तुहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुहिंजो सदके धणीअ जे बेड़ो तार 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 समझो हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदो आहियां ऐं चाहींदो आहियां मां कॾहिं बि ईअं न चवंदो आहियां त ताड़ियूं वॼायो ताड़ियूं घुरिबियूं न आहिनि ताड़ियूं कमाइबियूं आहिनि ऐं असांजी इहा कलाकार रोशनी टेकवाणी तमामु नंढड़ी आहे ऐं संदसि सुरीले आवाज़ जे हेठि मथां ईअं मां तव्हां सम्झी चुका हूंदा त शास्त्रीय संगीत जी ॼाणो आहे ऐं जेकॾहिं चाहे त ईअं न सम्झे त भई जे विच में पलटा विझंदी सरगम विझंदी त माण्हू भॼी वेंदा न हिकु ग़लतिफ़हमीअ मां तव्हां बिल्कुलु आजा हुजो त आदिपुर जी जेका असांजी संगत आहे जेके वेठा आहिनि ऑडियंस हाज़रीन सामियन उन्हनि खे क्लासिकल संगीत लाइ शौक़ु आहे ऐं हुननि खे संगीत लाइ चवणु आहे हिकिड़ी ॻाल्हि ईअं न सम्झो त सिंधीअ में रुगो लाॾा थींदा आहिनि ईअं न सम्झो त सिंधीअ में रुगो ही झूलेलाल जा पंजड़ा थींदा आहिनि बसि नचिणो आहे नचिणो आहे नचिणो आहे रुगो नचिणो ई न आहे शांतीअ सां वेही ॿुधणो आहे कलाकारनि खे उहो ॾियणो आहे कलाकारनि जे मथां इहा जवाबदारी आहे ज़िमेवारी आहे त खेनि उहो ॾियो
जेको खेनि खपे न पर जेको खेनि ॾियणु घुरिजे, हुननि जी पसंदी सुधारणु, हुननि जी रुचि सुधारणु असांजो फर्ज़ु आहे कलाकारनि जो। ऐं नाले अलख जे बेड़ो तार में जो अला झुरे मशाल मुंहिंजी मकड़ी पुराणी, खूहो जंहिंजो खिसकणो वहे विथुन मां पाणी, साईं थी साणी सिगो रस जे सीर में।